अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल वेरन जी वस्ती ड्रामे में छा थींदो। चिबड़ खान पंहिंजे धीउ बानो जो प्लान कंदो, बिजार खान सां दुश्मनी कंदो। शाह मुराद पंहिंजे पुट घर वापस वठी ईंदो। रुखसार बेगम फिरोज खान खे मारण जी कोशिश कंदो। बिजार खान हाणे बानो जे करे शहमीर सां दुश्मनी निभाईंदो। दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा आहियूं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अवां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवां जो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त चिबड़ खान जी जेका आहे भाउ उहा थधी न थींदी ऐं हू पंहिंजी धीउ बानो खे चवंदी त मां तुंहिंजो प्लान हर हाल में इनी बिजार खान खां ज़रूरु वठंदुसि। मां बिजार खान खे ईअं करे छॾींदुसि जो आईंदा तो ॾे बुरी नज़र कोन कंदो ऐं तोखे अख खणी बि न निहारींदो। बानो चवंदो बाबा तोखे ईअं न करणु घुरिजे, छो हू हिकु रेस आहे, तोखे रेस सां दुश्मनी न करणी पवंदी। जेकर तूं उन सां दुश्मनी कंदे त पोइ उहा दुश्मनी तोखे महांगी पइजी वेंदी। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त शाह मुराद ॾाढो ख़ुशि हूंदो ऐं हू मोबाइल ते उन माण्हू जो इंतज़ारु कंदा चांड्रोकी ऐं शाह मुराद। हू माण्हू इन्हनि खे रिप्लाई ॾींदो त पोइ इन्हनि खे ख़बर पइजी वेंदी त मल्हार अॼुकल्ह किथे आहे ऐं हू कहिड़े हाल में आहे। ऐं पोइ शाह मुराद तमामु जल्द पंहिंजे पुट मल्हार खे घर वठी ईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रुखसार बेगम जेको आहे शिरोज खान खे मथां ज़ुल्म कंदो। शिरोज खान खे चवंदो त अगरि जेकॾहिं तूं हिन हवेली जो कमु सही कंदे त ठीकु आहे, न त पोइ मां तुंहिंजी मानी बंदि करे छॾींदुसि, मतिलबु त तोखे सज़ा ॾींदुसि। उनजे करे तोखां जल्द जेतिरो थी सघे तूं हवेली जी पूरी सफ़ाई करे विझ। शिरोज खान चवंदो रुखसार बेगम बसि अव्हां जो हुकुम खपे, मां हवेली खे ईअं साफ़ कंदुसि जीअं अॻे नौकर कोन कंदा हा। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सोडा जेको आहे चिबड़ खान खे दिलासा ॾींदो। चिबड़ खान खे चवंदो चाचा तूं परेशान न थी, मां तुंहिंजे धीउ बानो जो हर हाल में प्लान कंदुसि। जो तुंहिंजो धीउ बानो मुंहिंजी बि भेण आहे, मतिलबु त साले जी भेण हुई त मुंहिंजी बि भेण आहे। मां पंहिंजी भेण जो हर हाल में इनी बिजार खान ऐं शिरोज खान खां ज़रूरु प्लान वठंदुसि ऐं इन ॿिन्हिनि खे मां खट भेड़ो ज़रूरु कंदुसि। अॻे शिरोज खान जी भेण जी बेइज़ती कई ऐं हींअर वरी बिजार खान मुंहिंजी भेण जी बेइज़ती कई। मां इन्हनि खां ॿिन्हिनि जो प्लान ज़रूरु वठंदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, अव्हांखे पसंदि असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।